जो अखर ने वण ने राणी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां ने अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। ने अखर जे आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं उन्हनि लफ़्ज़नि खे जुमलनि में कमु आणींदासीं। पर पहिरीं तव्हांखे उहे 3 लफ़्ज़ ॿुधाइबा जंहिंजे शुरूआति में णे जो आवाज़ु अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे विच में णे जो आवाज़ु अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में णे जो आवाज़ु अचे थो। उहे लफ़्ज़ आहिनि हणणो, आणण, वठण। इहे हुआ 3 लफ़्ज़। हाणे अचो त णे जा आवाज़ लिखूं ऐं लफ़्ज़ लिखूं। णे बि नूण वांगुरु गोल लिखबी आहे। पोयों हिन जो गोल हूंदो आहे हेठि, थोरो मथां सिट खां शुरू करे ऐं मथां तुए नंढिड़ो ठाहिबो त णे ठही वेंदो। मथां ज़बर ईंदसि त आवाज़ु थींदो ण। णे गोल वांगुरु हूंदो आहे, गोल ठाहे थोरो मथां सिट खां छिके हेठि आणे ऐं मथां नंढिड़ो तुए ठाहिबसि ऐं हेठां ज़ेर ॾिबसि त आवाज़ु थींदो णे। णे गोल ठाहे ऐं मथां तुए नंढिड़ो ठाहे मथां पेश ईंदुसि त आवाज़ु थींदो ण। णे ठाहे सिट ते ऐं पोयों अलफ़ ॾिबुसि ऐं मथां नंढिड़ो तुए ठाहिबसि त थी वेंदो णा। णे लिखी पोयों वाह मिलाए ऐं आवाज़ु कढिबो णो। णे लिखी पोयों वाह मिलाए ऐं मथां ज़बर ॾिबसि त आवाज़ु थींदो णो। णो लिखी ऐं मथां नंढिड़ो तुए ठाहे मथां पेश ॾिबुसि आवाज़ु थींदो णो। णे लिखी पोयों ये मिलाए आवाज़ कढिबो णे। णे लिखी पोयों ये मिलाए ऐं मथां ज़बर ॾिबसि त आवाज़ु थींदो णे। णे लिखी पोयां ये मिलाए ऐं हेठां ज़ेर ॾिबसि त आवाज़ु थींदो णी। ण, णे, णो, णा, णो, णो, णू, णे, णे, णी। इहे हुआ आवाज़। हाणे लिखंदासीं लफ़्ज़। णे ज़बर णे वाणो, णणो। णणो लफ़्ज़ जी माना आहे दाल में पको दाणो, जंहिंखे ॾॾर बि चइबो आहे। अलफ़ मद आ, ते ज़बर त, णे पेश णे ज़ेरे णे। अलफ़ मद आ, ते ज़बर त, णे ज़ेरे णे। काफ़ ज़ेरे के, ते ज़बर त, मीम ज़ेरे में। किताम, आतण कितम। आतण कितम जी माना आहे आतण में वेही चरखो कतम। ॿे अख़बा रे ज़बर र, णे पेश ण, ॿारण। ॿारण लफ़्ज़ जी माना आहे फ़क़ीर। णे अलफ़णा, णे ज़ेरे णे, ये वांगुरु पेशाणियूं, अणाणियूं। अणाणियूं हिंदू ॿोलीअ में णे जो आवाज़ आहे। दाल अलफ़ दां, णे वाणो, दाणो। दाणो माना कणो। अलफ़ मद आ, बे ज़ेरे बे, णे वा ज़बर णो। अलफ़ मद आ, बे ज़ेरे बे, णे वा ज़बर णो, सीन पेश स, आ बेणोस। णे वा पेशाणू, णे पेश ण, णूण। णे णूण लफ़्ज़ जी माना आहे णे खे उचार करणु। दाल अलफ़ दां, णई णे, दाणे माना कणे। अलफ़ वा ज़बर औ, बे अलफ़ बा, णई णे, औबाणे। औबाणे लफ़्ज़ जी माना आहे सुट कतींदड़ जी मज़दूरी। अलफ़ पेश उ, धे अलफ़ धां, णई ज़ेणी, उधाणी। उधाणी लफ़्ज़ जी माना आहे उभरे। हणणो, आतणी तमे, ॿारण, अणाणियूं, दाणो, आबणोस, णूण,
दाणे, ओबाणे, उधाणे। ये हुआ हाणे आवाज़ जा लफ़्ज़। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। णे वण